झुले थो मध्य मोखीअ जो मतारा रक़्स में आहिनि, ज़मीनूं रक़्स में आहिनि, ज़माना रक़्स में आहिनि। कंदो छा रक़्स रूमीअ जो, नशो छा ख़्याम जो हितड़े। कंदो छा रक़्स रूमीअ जो, नशो छा ख़्याम जो हितड़े। वॼे थी शाह जी वाई, तंबूरा रक़्स में आहिनि। लॻो आहे झोक जो झिरणो, उथियो आहे इश्क जो किरणो। लॻो आहे झोक जो झिरणो, उथियो आहे इश्क जो किरणो। बनारस जूं गलियूं झूमियूं, बुखारा रक़्स में आहिनि। झुले थो मत मोखीअ जो, मतारा रक़्स में आहिनि। कुलू पुत्रा न ॼाणे थी, मोनालीज़ा न जातो हो। कुलू पुत्रा न ॼाणे थी, मोनालीज़ा न जातो हो। संबारा सिंधु जो ओज आहे छा, संबारा रक़्स में आहे। सखर जो साध बेलो ऐं मथां ही राति जो वेलो। सखर जो साध बेलो ऐं मथां ही राति जो वेलो। उनारा रक़्स में आहिनि, सियारा रक़्स में आहिनि। झुले थो मत मोखीअ जो, मतारा रक़्स में। ॻोठ हुसैन पातो, पातो या पातो, पातो, हुसैन पातो, तालुको फैज़गंज ऐं ज़िलो ख़ैरपुर। ऐं जंहिं महिल ज़िलो ख़ैरपुर चवां थो ऐं हिन कारीअ राति में, विल सियारे में, डिसंबर जी राति में अखियूं ॿूटियां थो त तव्हांजी हिन पटीअ ते मूंखे सिंध जो रत नज़र थो अचे। उहो इन करे त विरहाङे जो वढ जेको हो उहो हितां हीअं थियो। सिंध जो अधु हिसो जेको हुयो, अछड़े थर ऐं थर वारो, इहो हेॾे आयो, हिकिड़ो हिसो होॾे वियो। ऐं असां खां हितां पाण जे महफ़िल में वेठा आहियूं, मुंहिंजे ख़्याल में हितां 100 किलोमीटर जे लॻभॻि असांखे हिंदुस्तान जूं उहे तारीख़ी जायूं ऐं बाग़ मकान आहिनि। जयपुर आहे ऐं ॿिया कुझु तारीख़ी बाग़ आहिनि ऐं जेके बुनियादी तौर ते सिंध हुया ऐं सिंध जो हिसो हुया, सिंध जी आला तहज़ीब हुया। ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे हीअ त मीरनि ऐं कलोड़नि जे दौर जी ॻाल्हि आहे। ऐं उहे तारीख़ी जेके शानदार जेके तामीरात आहिनि, जेके हिन महिल हिंदुस्तान जे खाते में आहिनि, हिंदुस्तान जी सरहद में आहिनि, उहे 1946 ताईं असांजी सिंध जो अज़ीम विरसो हो। तंहिंजे करे हीउ ख़ितो उहो आहे जंहिं ते तव्हां रहो था, हिन महिल वेठा आहियूं, उन ते ॼण त अॼु बि रतु ताज़ो आहे। सिंध जे विरहाङे जे वढ जो रतु, तव्हीं उते वेठा आहियो। सो अखियूं ॿूटियां थो त मुंहिंजे आॾो ही अरोड़ जेको आहे सो तारीख़ी अरोड़ हिल्स जेके आहिनि, जेके टकर ऐं जबल आहिनि, जेके टकरनि ऐं जबलनि जो जेको हिकिड़ो तारीख़ी सिलसिलो आहे, उते मूंखे रूई ज़मीन जी, काइनात जी, धरती जे गोले जी पहिरीं धरती, पहिरियों ख़ितो, पहिरीं क़ौम, पहिरियों वतन नज़र अचे थो। ऐं इहो असां जज़्बाती सतह ते नथा चऊं, छो त असां सिंधी आहियूं, इन करे असां हरू भरू पंहिंजी जज़्बात में, पंहिंजी नरगिसत में, क़ौमी नरगिसत में को अची करे असां चऊं था। ऐं काफ़ी असांजा नादान मूर्ख दोस्त चवनि था त मिस्र ऐं यूनान ऐं बाबुल जूं तहज़ीबूं असां खां क़दीम आहिनि, उन्हनि जी जेका सकाफ़त ऐं तहज़ीब असां खां अज़ीम आहे। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त इहो असां नथा चऊं, इहो असां नथा चऊं, पर सॼी दुनिया जा मञियल स्कॉलर था चवनि, सॼी दुनिया जा मञियल एंथ्रोपोलॉजिस्ट था चवनि, सॼी दुनिया जा मञियल सोशलॉजिस्ट था चवनि, सॼी दुनिया जा मञियल जियोलॉजिस्ट था चवनि, सॼी दुनिया जा मञियल हिस्टोरियंस था चवनि। ओरिजिन ऑफ स्पीशीज़ जो लेखक, ओरिजिन ऑफ स्पीशीज़ जो ख़ालिक, इर्तिका जे थ्योरीअ जो ख़ालिक डार्विन थो चवे, एन मोरा थो चवे, जेच वेलेस थो चवे, बर्टन रसल थो चवे, ऐं अलाए केतिरा वॾा नाला आहिनि। वॾी टुगी लिस्ट आहे जेके इंसानी तारीख़ जा, तहज़ीब जा, एंथ्रोपोलॉजी जा, आर्कियोलॉजी जा सभ खां वॾा माहिर आहिनि। उहे था चवनि, ऐं उहे बि कंहिं जज़्बात में नथा चवनि, बल्कि दलील सां चवनि था त सिंध दुनिया जो, काइनात जो पहिरियों वतन आहे। सिंधी क़ौम दुनिया जी काइनात जी पहिरीं क़ौम आहे। सिंधी ॿोली दुनिया जी काइनात जी पहिरीं ॿोली आहे। सिंधू तहज़ीब दुनिया जी काइनात जी पहिरीं तहज़ीब, तहज़ीब जी माउ आहे। ऐं उहे कहिड़े बुनियाद ते था चवनि?
वो दलील कहिड़ो आहे, मंतक कहिड़ो आहे? वो दलील ऐं मंतक ही आहे त जॾहिं खां कुन फेकून थी आहे या साइंस में असां हुनखे चऊं हिकु वॾो को बिग बैंग थियो आहे, वॾो धमाको थियो आहे काइनात जे अंदरि, उन खां अॻु में सिर्फ़ु केमिस्ट्री हुई, गैसिस हुयूं, फिज़िक्स जो उन धमाके खां पोइ वजूद आयो, या ईअं चऊं मज़हबी ॿोली में त उन खां अॻु ख़ुदा जी उहा हिकिड़ी हिकिड़ाई हुई, हिकिड़ो वजूद हो जंहिंखे को बि नालो नथो ॾेई सघिजे। ज़मान मकान कोन हो, कुझु बि न हो, हवा न हुई, रोशनी न हुई, कुझु बि न हो, मालिक जी ज़ात अकेली हुई ऐं उन अकेले चयो कुन, यानी थी त थी पियो, यानी फयकून। पर चयईं कंहिंखे कोई बि कोन हो, हू वाज़ देयर, नथिंग वाज़ देयर। ऐं जेकॾहिं थोरी देरि लाइ इहो मञे वठो त कोई हुयो त पोइ त हिकिड़ाई वई, वधत वई, वधानियत वई, ख़ुदा जी अकेलाई वई, पोइ त ख़ुदा सां को शरीक थी वियो, ला शरीक रहियो ई कोन, पर ईअं आहे कोन। हाणे इहो बेसिकली इहो वरी हिकिड़ो तसव जे ॿिए पासे थो वञे, जंहिंजा बि ख़ालिक असां आहियूं, पर मूंखे ॿिए पासे वञिणो आहे। हक़ मौजूद जा असुल ख़ालिक असां आहियूं। असां वेदन में लिखियो होसीं त ततिर तुतिर सर्वतर, जंहिंजी माना आहे जिथे किथे जॾहिं कॾहिं हू मौजूदु आहे, जिथां ला मौजूद अल्लाह जो फ़लसफ़ो पैदा थियो, जिथां वज़तुल वजूद जो फ़लसफ़ो हक़ मौजूद पैदा थियो। तंहिंजे करे मां एॾे कोन थो वञा, तसव्वुफ़ ते कंहिं ॿी महफ़िल में ॻाल्हाईंदासीं। हिते असां उन पासे था अचूं त जॾहिं खां कुन फेकून थियो आहे, जॾहिं खां बिग बैंग थी आहे, तॾहिं खां रोई ज़मीन ते, ऐं इहो असां नथा चऊं, सॼी इंसानी तारीख़ ऐं तहज़ीब जा वॾा माहिर था चवनि त सभ खां पहिरीं जेका तहज़ीब यानी हिकिड़ी त आगाज़ हिकिड़ो थियो आहे स्टोन एज खां, यानी जिथां इंसान जो आगाज़ थियो आहे, यानी आला शिकिल जा बांदर बनमान भोलड़ा जेके हुया उहे जानवर मां पहिरीं इंसान थियनि था, त उनजी पहिरीं स्टेज स्टोन एज आहे, पत्थर जो दौर आहे। उहो पत्थर जो दौर बि सिंध आहे, पहिरियों मरहलो। ऐं उहो ख़ितो बि हीउ तव्हांजो साॻियो ई आहे, जेका रोड़ी हिल्स वारो, छो त हीउ जेको आहे तव्हांजो रोड़ी हिल्स हितां कारूंजर ताईं हलियो वियो, ऐं कारूंजर खां वठी तव्हांजी रोड़ीअ जे नए जबल ताईं, इन जो जेकर तव्हां आर्कियालॉजिस्ट ऐं जियोलॉजिस्ट ऐं वॾनि माहिरनि खां तव्हां हिन जी जेका उमिरि जो अंदाज़ो लॻायो त इहा किरोड़े न पर हिकु अरब साल जो आहे। ऐं हिते समुंड हूंदो, उहो समुंड जॾहिं लही वियो, मिठो पाणी आयो त समुंड लही वियो, ऐं इन्हनि ते जेको नए जबल ऐं ॿियनि पहाड़नि ते जेको तव्हां ॾिसो त लहरुनि जा असर आहिनि हेठां खाधल आहिनि, इहो समुंड जी छोरनि सां ई खाधल आहिनि। समुंड जा पहाड़ हुया, समुंड लहण सां उहे पहाड़ ज़ाहिर थिया, ऐं उते पोइ जेको आहे पहिरियों इंसानी जेको आहे सो जेके चइजे दौर जो फेज़ जो जेको हिकिड़ो पहिरियों नुक़्ते आगाज़ आहे स्टोन एज जो। ऐं उन खां पोइ वॾी कम जी ॻाल्हि त स्टोन एज खां पोइ जॾहिं शिकारी दौर ऐं जेको आहे सो दरियाहनि मिठनि पाणियुनि ऐं नदियुनि ते इंसानी तहज़ीब जो बाज़ाब्ता आगाज़ थिए थो। यानी स्टोन एज में त माण्हू बदू ई हुयो, उगाड़ो ई हुयो, ऐं कचो गोश्त खाईंदो हो, हुन वटि कंहिं क़िस्म जो को शऊर न हो, को तहज़ीब न हुई। बसि थोरो पहिरियों हिकिड़ो अहिड़ो दौर हुयो जो जानवरनि खां हटी करे गुज़ारणो, पर हुयो जानवर। हाणे जेको हुन खां पोइ फेज़ अचे थो उहो शिकारी दौर आहे, ऐं उन में जॾहिं हू जेको आहे सो मिठे पाणीअ ते गुज़ारणु लॻे थो, ऐं मच्छियूं ऐं ॿिया जेके सो आबी जानवर खाइणु लॻे थो, ऐं उन्हनि खे पचाइणु सिखे थो, इहो दौर बि सिंध जो ई दौर आहे। ऐं इन जे लाइ असां चऊं था त सभिनी तहज़ीबुनि जी माउ सिंधु तहज़ीब आहे, छाकाणि त सिंधु दरियाह ते हुन जनमु वरितो आहे। ऐं दरियाह इन करे, ऐं असांजो दरियाह सिंधु दरियाह बादशाह इन करे सभिनी ते हावी आहे, छाकाणि त सॼी दुनिया जी सॼी काइनात जी तारीख़ में हिमालय जी टकरियुनि खां वधीक के पहाड़ियूं के टकरियूं आहिनि ई कोन, जिथे पाणी बर्फ़ जी सूरत में, ग्लेशियर जी सूरत में ॼमे, ऐं उहो गर्मियुनि में ऐं बरसातुनि में उहो रिझे, ऐं उन खां पोइ हेठि हेॾो वॾो हिकिड़ो सिंधु दरिया पैदा थियो। इहो असां नथा चऊं, आर्कियालॉजिस्ट था चऊं, जियोलॉजिस्ट था चऊं, उन्हनि जा दलील, उन्हनि जी रिसर्च आहे, ऐं इहो वॾो मंतक आहे। हिमालय जो जेको सिलसिलो आहे, ग्लेशियर जो जेको सिलसिलो आहे, ही बेसिकली सिंधु तहज़ीब उन दरिया जे करे आहे। उहो दरिया उन हिमालय जे चोटियुनि जे करे आहे, जिथे तमामु वॾी जेका थधि में जेका बर्फ़ ॼमी, जेका गर्मियुनि में रिझी पाणी जी सूरत अख़्तियार कई जंहिं, ऐं उनजो वकिरो जेको आहे हिन सॼे ख़िते खे सैराब करे वियो। सभ खां पहिरीं समुंड हेठि लही वियो, ऐं हुन खां पोइ हिते जेको आहे सो गारुनि मां माण्हू निकिरी अची उन मिठे पाणी जी नदियुनि ते आबाद थिया, ऐं उन्हनि शिकारी दौर खे ऐं मच्छीअ खे खाइण खे ऐं ॿियनि जेका तरीक़नि खे वजूद ॾिनो, उनजा बानी बणिया। ऐं पोइ उन खां बि केतिरा अरसा पोइ, केतिरा साल सदियूं पोइ
उन जे इर्तिका तौर उन जे हिकिड़े जंहिंखे चइजे त नुक़्ते उरूज तौर लीप चेंज तौर छलांगी तब्दील तौर हिकिड़ी वॾी लीप चेंज हिकिड़ी वॾी ब्रेक थ्रू तौर मोहन जो दड़ो साम्हूं थो अचे हड़प्पा जी तहज़ीब असांजी आहे कश्मीर सॼो सिंध हुयो पंजाब सिंध हुयो बलूचिस्तान सिंध हुयो सरहद सिंध हुयो KPK सिंध हुयो कुझु बि कोन हुयो ये सभु शयूं सिंध धरती में हिंदुस्तान सॼो सिंध हुयो हिंद लफ़्ज़ बज़ाते ख़ुदि जेको आहे सिंध जो बिगाड़ आहे ॿिनि क़िस्मनि जो बिगाड़ आहे हिकिड़ो त यूनाननि वटि सीन जो उचार कोन हो बिल्कुलु ईअं जो अरबन वटि पे जो उचार कोन्हे हू पाकिस्तान खे चवंदा आहिनि अल पाकिस्तान हुन वटि पे आहे ई कोन हू चवंदा आहिनि पाकिस्तान तव्हां हुनजे लिखत वारे कंहिं जेको आहे प्रोडक्ट खे ॾिसो कोई साबुण खे कंहिं जेको आहे शैम्पू खे त उन्हीअ में बि लिखियलु हूंदो आहे अल पाकिस्तान पाकिस्तान पे कोन्हे यूनान वटि सीन कोन हो सीन सिंध फिरी हिंद थियो ऐं इंडिया जेका आहे उहा इंडस मां वरितल इंडस सिंधु नदी आहे सिंधु दरिया आहे त जेके हिंदुस्तान जेको आहे उहो असां ई वियासीं असां मां ई गंगा जमुना नदियूं इहे सभु सरस्वतियूं सभु जेको आहे असां मां ई पैदा थियूं आहिनि बेसिकली सभिनी सतचश्मो सिंधु दरिया ऐं उन सिंधु दरिया मोहन जे दड़े खे जनम ॾिनो जंहिं मोहन जे दड़े सभिनी तहज़ीबुनि खे जनम ॾिनो हिन वक़्त बि वाशिंगटन DC जे हेठां अमेरिका जे अंदरि असांजूं 4 तहज़ीबूं इज़िका माया पोटिका ऐं हिकिड़ी भाषा विसरी थी वञे 4 तहज़ीबूं हिन महिल अमेरिका में वाशिंगटन DC जे हेठां सिंधु तहज़ीब जी पैदावार इहो बि मां नथो चवां को जज़्बात में था बम्बरो ऐं GM सैद कोन था चवनि दुनिया जा आलम था चवनि एन मोरा थो चवे डार्विन थो चवे जेस वेलेस थो चवे असां नथा चऊं मंजिल एंथ्रोपोलॉजिस्ट था चवनि इन करे असां चवंदा आहियूं त सिंधु तहज़ीब उमुल तहज़ीब आहे सभिनी तहज़ीबुनि जी माउ आहे ऐं सिंधी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी माउ आहे ही त ॿोली जो जेको असांखे घाड़ेटो मिलियो आहे इहो त अंग्रेज़ ज़माने में जुड़ियो आहे जंहिंमें 4 अरब सिंधी जा आहिनि बाक़ी अरबी ऐं फारसी जा उन्हनि खया ऐं उन दौर जी हिकिड़ी तक़ाज़ा हुई उन खां अॻु में असां वटि अल्फ अशबाह वारी सिंधी हुई असुल सिंधी त असां वटि मोहन जे दड़े वारी हुई जंहिं ते बि तव्हां बम्बरे जहिड़ो माण्हू कमु करियो अंग्रेज़ी में सॼी जेको आहे भांज ॾेई हो असांखे हुनजी ऐं हिकिड़ी तव्हां बम्बरे हुनजी भांज ॾिनी आहे ॿी इंडिया जेका छोकिरी आहे जेका हाल हयात आहे इन ॿिनि माण्हुनि ॿिनि शख़्सियतुनि जी असां आभारी आहियूं थोराइता आहियूं पर असांजी क़ौम खे असांजे अदबीअनि दानिश्वरनि खे अञा ताईं इहो शौर न आहे आयो त हीअ क़ौम हीअ तहज़ीब हीअ वतन हीअ ॿोली केॾी अज़ीम तर आहे काको भेरूमल तमामु वॾो माण्हू हो मां चवंदो आहियां सिंध शुनासीअ में 4 माण्हुनि जा असां थोराइता आहियूं उन्हनि खां अलावा असां सिंध खे सम्झी ऐं पढ़ी नथा सघूं हिकिड़ो शाह लतीफ़ ॿियो GM सैयद टियों काको भेरूमल चौथों अता बम्बरो इहे 4 माण्हू सिंध शुनासी जा पिलर आहिनि पावा आहिनि जिन ते सिंध शुनासी जी इमारत बीठी आहे इन्हनि 4 माण्हुनि असांखे सिंध ॾेखारी आहे घुमाई आहे त सिंध छा आहे असांखे ख़बर ई न त एन मोरा छा थो चवे छा थो लिखे असांखे ख़बर ई न त डार्विन छा थो लिखे असांखे ख़बर ई न त हिन खिते जी अज़मत छा आहे असांखे सभु शयूं लतीफ़ सेखारियूं GM सैयद सेखारियूं बम्बरे सेखारियूं ऐं काके भेरूमल सेखारियूं काके भेरूमल जा किताब कमाल जा आहिनि क़दीम सिंध पढ़ी ॾिसो सिंधी ॿोली तारीख़ पढ़ी ॾिसो यानी हुनजो नज़रियो आहे ऐं कमाल जो लॉजिकल नज़रियो आहे जंहिंखे अॻिते अली सिराज जेको आहे पंहिंजो बुनियाद बणाए नाविल लिखिया ऐं उनजो नज़रियो बि इहो ई हुयो बाद में त सिंधी ॿोलीअ मां संस्कृत ऐं प्राकृत ॼमियूं आहिनि हिंदी ॿोली त घणी बात थी हिंदीअ जा जेके सरचश्मा आहिनि उहे आहिनि प्राकृत ऐं संस्कृत उहे बि सिंधी ॿोली जी पैदावार उनजो ओरिजिन सिंधी ॿोली आहे ही अरबी फारसी सामी ॿोली त कल्ह जी ॻाल्हि आहे यूनान कल्ह जी ॻाल्हि आहे असां गुज़रा तंहिंजे करे ही उहा क़ौम उहा तहज़ीब उहा ॿोली आहे जंहिंजो हिन महिल असां हिन डिसंबर जे महीने में स्पेशली हिन हफ़्ते में सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ा सकाफ़ती प्रोग्राम था कयूं ऐं इहा तारीख़ जी हिकिड़ी बदकिस्मती पंहिंजी जाइ ते आहे त अॼु असां दुनिया में शायदि सभिनी क़ौमुनि खां पोइ ते पइजी वियल क़ौम थी विया आहियूं पर लतीफ़ चवाणी अॻे ईअं हुयासीं जो पुन धोतम कपिड़ा अॼु ईअं थिया जो जित न ॾियनि पाण अड़े यासीं असां त उहे हुयासीं जिन सॼी दुनिया खे फ़लसफ़ा फ़िक्र तहज़ीब कपिड़ो सिर
डबल स्टोरी घर सिक्को मार्केट हर शइ ॾिनी अॼु असां जेको आहे हिन पट ते वेठा आहियूं 21वीं सदीअ में असांखे बिजलियूं कोन्हनि असांखे गैस कोन्हे असांखे रोड कोन्हनि असांखे नौकरियूं कोन्हनि पंहिंजी धरतीअ ते विगाणा आहियूं पंहिंजी धरतीअ ते जलावतन आहियूं इहो तारीख़ जो अलमियो आहे हिन जा जॾहिं पेरा खणबा त असां 712 में पहुची वेंदासीं 712 खां अॻु वारी सिंध ऐं 712 खां पोइ वारी सिंध हिकिड़ो वॾो दर्द आहे ऐं उहो दर्द छोड़ो असांजो न आहे उहो सवाल ऐं मथे जो सूर रुॻो असांजो न आहे मां त चवां अक़वाम मुतहिदा जे लाइ मथे जो सूर आहे उहो इंसानी तारीख़ जे लाइ दर्द हुजणु घुरिजे उहो इंसानी तहज़ीब ऐं तारीख़ जो दर्द हुजणु घुरिजे उहो रुॻो सिंधी क़ौम जो दर्द न हुजणु घुरिजे इर्तिका अॻिते वेंदी आहे सॼी क़ौमूं सॼा वतन सभु शइ अॻिते वई आहे असां पोइ हिते छो विया आहियूं उन में सचल चवाणी मज़हबनि मुल्क में माण्हू मुछा असांखे जेका मार मिली आहे मज़हबनि खां मिली आहे जेका मार मिली आहे अरबनि खां मिली आहे ॿी मार असांखे अंग्रेज़ ॾेई विया हुर तहरीक ऐं सूरे बादशाह जे सज़ा असांखे ॾेई विया हू हुननि सां विड़िया ऐं अंग्रेज़ असांखे अहिड़ो विराए ऐं विड़ाए हलिया विया जो अॼु ॾींहं ताईं असां पंहिंजे वजूद खे सुलझाए न सघियाऊं जंहिं उलझल सुट में उलझी पिया अरबनि ऐं अंग्रेज़नि खे तारीख़ माफ़ न कंदी मां नथो सम्झां त तारीख़ ऐं तहज़ीब मोहन बिन कासिम जे हमले खे माफ़ करे सघंदी ऐं तारीख़ ऐं तहज़ीब अंग्रेज़नि जे विरहाङे खे माफ़ करे सघंदी मौलाना आज़ाद जो दर्द केरु सम्झे जंहिं हिन सॼे विरहाङे जी मुखालफ़त कई ऐं जंहिंजी क़ीमत सिर्फ़ु असां भोगी आहे सिंध ऐं सिंधी माण्हू सिंधी क़ौम ऐं लॻभॻि मुनी सदीअ ताईं असांजो उहो न रत सुको आहे न हुन रत जो दर्द सुको आहे अॼु बि उहो ज़ख़्म ताज़ो आहे रुॻो अखियूं ॾूटियो तव्हांजे अखियुनि मां सिर्फ़ु रत टुमंदो